नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे बेड़ा सिटी का ख़बर ॾींदा हलूं त बेड़ा सिटी तालुक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ जुमा खान सोलंकी, ॻोठ अला बख़्श, ॻोठ ग़ुलाम मोहम्मद सोलंकी ऐं ॿियनि ॻोठनि जे सभिनी ॻोठनि मर्द तोड़े औरतुनि मसमात अमीरा सोलंकी, मसमात हाजरा सोलंकी, अली हसन सोलंकी, ख़ालिद हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में बेलावा लिंक रोड ते सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि दाइंदे ॿुधायो त 2 महीना अॻु हिकु ख़ानगी NGO जा एजेंट ॼाणियल ॻोठनि में पहुची औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम रजिस्ट्रेशन करण बहाने औरतुनि जे शनाख़्ती कार्ड नंबर ते मुख़्तलिफ़ मोबाइल कंपनियुनि जे डिवाइसनि ते अंगूठा हणाए संदसि नालनि सां सिमूं कढाए विया। जॾहिं त ॻोठाणनि इहो ॿुधायो त इन्हनि जूं इहे सिमूं ॾुआरी क़िस्म जा माण्हुनि पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कयूं पियूं वञनि। इन्हनि इंकिशाफ़ कयो आहे त हीअ सिमूं ॾोहनि में इस्तेमालु थियण सबबि काफ़ी भेरा पुलिस ऐं ॿिया जांच इदारा असांजे ॻोठनि में पहुता आहिनि। हिननि चयो त असीं सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहियूं। हिननि ॻोठाणनि ख़दशो ज़ाहिर कंदे चयो त फ्रॉड ज़रिए असांजे औरतुनि जे नालनि निकितल सिमूं मुल्क जे कंहिं वॾे दहशतगर्दी मंसूबे में इस्तेमालु थी सघनि थियूं। हिननि वधीक इंकिशाफ़ कयो त हिननि सिमुनि ते मुख़्तलिफ़ इदारनि वटां कर्ज़ पिणु खंया विया आहिनि। हिननि हुकूमत तोड़े DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि हसास जांच इदारनि खां घुर कई त अहिड़े अहम मसइले जो बारीक बीनी सां जांच करे हिननि किने अमल में मुलविस कंपनियुनि तोड़े हिननि जे एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फ़ौरन संदसि औरतुनि जे नालनि सां निकितल सिमुनि खे ब्लॉक कयो वञे, जीअं असां अबोज ऐं अणपढ़ियल ॻोठाणनि खे इंसाफ़ मिली सघे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।